रियासती जे मेमण बरादरी जी ज़ख़्मी औरतुनि ऐं मर्दनि मसमात रहमत मेमण, मसमात सोबिया, मसमात हुसना, अकबर मेमण, मुख्तियार मेमण ऐं ॿियनि जो मासूम मरणनि सां गॾु रियासती पुलिस ऐं हमले में मुलविस बाअसर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त गुज़िरियल राति मासूम मरणनि जी मामूली ॻाल्हि तां सैयद बरादरी जे बाअसरनि अकबर शाह, सरदार शाह, मेराज शाह ऐं कदीर सोलंकी 20 खां मथे हथियारबंदनि साण करे असांजे घर अंदरि दाख़िल थी हल्ला करे मर्दनि, औरतुनि ऐं मासूम मरणनि मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे 5 औरतुनि ऐं 4 मर्दनि खे ज़ख़्मी करे गार गंद कंदे मौत मार धमकियूं ॾेई विया आहिनि, जिन ख़िलाफ़ रियासती थाणे ते फ़रियाद दाख़िल करायो वियो आहे। पर रियासती पुलिस बाअसर हमले में मुलविस जवाबदारनि सां बट बणियल आहे। पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। हमले आवरनि हिन वक़्तु बि मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु असांजा मासूम ॿारड़ा स्कूल बि वञी नथा सघनि। उन्हनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, सेशन जज नौशर फ़िरोज़, SSP नौशर फ़िरोज़ ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।